नाज़रीन, आईनी तरमीम लाइ क़ौमी असेंबली जो इजलास। सिक्योरिटी जा इंतजाम सख्त, वीडियो ठाहिण ते पाबंदी लागू। क़ौमी असेंबली जे तर्जुमान चयो आहे त अॼोके इजलास जे लाइ सख्त सिक्योरिटी इंतजाम कया विया आहिनि। जॾहिं त क़ौमी असेंबली इजलास में महिमाननि जे दाख़िला ते पाबंदी लागू कई वई आहे। तर्जुमान मूजिबि प्रेस गैलरी जो कार्ड रखंदड़ मीडिया जे नुमाइंदनि खे पार्लियामेंट में दाख़िल थियण जी इजाज़त हूंदी, जॾहिं त हिकु ॾींहुं वारा प्रेस गैलरी कार्ड जारी न कया वेंदा। क़ौमी असेंबली जे तर्जुमान चयो आहे त क़ौमी असेंबली स्पीकर जे रोलिंग जी रोशनी में प्रेस गैलरी में वीडियो ठाहिण ते बि पाबंदी लॻाई वई आहे। क़ौमी असेंबली जे स्पीकर तरफ़ां जारी कयल रोलिंग में चयो वियो आहे त पार्लियामानी रिपोर्टर्स प्रेस गैलरी मां वीडियो ठाहिण खां पासो कनि। को बि वीडियो ठाहींदो त उन्ही जो मोबाइल फोन ज़ब्त कयो वेंदो। अख़्तियारनि ॿुधायो आहे त इजलास जे दौरान क़ौमी असेंबली जे सिक्योरिटी जा अहलकार बि प्रेस गैलरी में मौजूद हूंदा। वाज़ेह रहे त क़ौमी असेंबली जो इजलास अॼु शाम 6 वॻे थींदो।